मंज़िल थींदी वेझड़ी जीअं जीअं पंधु कबो कामयाबी हासिल करे ऊचो कंधु कबो हणी हंधु कबो सिज उभारे सच जो। मोहम्मद अली गांगरो साहब खे गुज़ारिश कंदासीं त अली बाबा जे हवाले सां ॿ लफ़्ज़ पंहिंजे मोहब्बत जा पेश कनि। हूअं त मिटीअ जी चपटी आहियां जिए देस त धरती आहियां सांगिन सां गॾु सालगिरह मां विछड़ी व्यस्त वरसी आहियां। अॼु सिंध जे तमामु वॾे ॾाहे ड्रामा निगार शाइर ऐं तमामु वॾे इंसान धरतीअ सां मोहबत कंदड़ अली बाबा जी चौथी वरसी हिन दरिया जे ॿेट में मल्हाई पई वञे। कोटड़ी वासी हुजनि, दीदार शाम हुजे, उन सां सिंधी अदबी संगत हुजे, सच पुछो त उहे सभु खीरूं लहणनि त सिंध जे हिन तमामु वॾे माण्हूअ जी अॼु ही चौथी वरसी मल्हाए। यकीनन उहो हिकिड़ो फ़र्ज़ु हिननि अदा कयो आहे। अली बाबा सिंध जे उन फैमिली सां वास्तो रखंदड़ो हुयो जेका फैमिली तमामु वॾी हुई। अब्दुल करीम बलोच जहिड़ो माण्हू, हारून रिंद जहिड़ो माण्हू, जिन पाकिस्तान टेलीविज़न PTA ते तमामु वॾो कमु कयो ऐं उन खां पोइ अली बाबा दुंगी मन दरिया जहिड़ो ड्रामो लिखियो, केतिरियूं कहाणियूं लिखियूं। असी माण्हू लाड़ जा दरिया जे पाछार जा उतरड़ो थो लॻे, तोसी मुंहिंजो झेड़ो, तोसी मुंहिंजो मेड़ो, पर तो बि मुंहिंजो राणल हीअड़ो ना लॻे। त अहिड़ियूं शाइरियूं हुन जूं अॼु बि असांजे ज़हननि में आहिनि। या सिजाद यूसुफ ने ॾाढो भलो ॻायो सिंध TV ते त विसरी वेंदासीं ऐं कंहिं बादल जीअं विखरी वेंदासीं, कंहिंखे यादि न ईंदासीं। पर अली बाबा सचपुच त हुन जे अरनायन जीअं साईं फ़हीम साहब चयो वकील त हुन जे अरनायन हुनखे जेरो रखियो आहे। ऐं अॼु बि ही नौजवान, अॼु ही मुहाणा, अॼु ही कोटड़ी जा वासी हुन जे बेबा कलम जे करे, हुन जे अरनायन जे करे हुनखे यादि कनि पिया। मूं जॾहिं बि हुनखे ॾिठो त असांजे जामशोर में रहंदड़ अबड़ा फैमिली, जंहिंमें साईं आलम अबड़ो साहब जी फैमिली हुई, जंहिंमें तारा आलम अबड़ो, केस आलम अबड़ो, तारक आलम अबड़ो, अयाज़ आलम अबड़ो, साकी आलम अबड़ो, उन्हनि जे घरनि में हू ईंदो हुयो ऐं ईअं सम्झो हुननि जो भाउ हूंदो हो। ऐं हुननि सां हुन जूं तमामु घणियूं ऐं सुठियूं रिहाणियूं हुयूं ऐं उते ईंदो हुयो। ऐं उन खां पोइ शहीद आबिद मेमन लाइब्रेरी जेका जामशोर फाटक ते हुई, उते बि हुन तमामु घणी रिहाइश कई। ऐं पोइ कुझु ॾींहं हू सिंधी अदबी बोर्ड में इनाम शेख बि हुनखे पंहिंजी इल्मी ॾात लिखण लाइ उते रहायो ऐं हुन सिंधी अदब में तमामु वॾो कमु कयो ऐं दरिया जे ॿेट में हुनखे यादि कयो पियो वञे। सो हिकिड़ो तमामु वॾो कमु आहे। आख़िर में मोहम्मद अली जौहर जूं ही सुठियूं चवंदुसि त असां पंहिंजो वारो वॼायूं वञूं था, ॾुखियो वक़्तु ॾाढो टुपायूं वञूं था, जहां में जीअण जो हुनर हथ न आयो, मरी पाण ॿिए हंधि खणाए वञूं था। वरी बि शर्म हो असांजे अखियुनि में, तॾहिं मुंहुं कफ़न में लिकायूं वञूं था, असीं पंहिंजो वारो वॼायूं वञूं था। सो यकीनन अली बाबा पंहिंजो वारो वॼाए वियो ऐं जेसिताणी ही दोस्त आहिनि तेसिताणी हुनखे यादि कंदा रहंदा। महिरबानी।